नमस्कार, जय श्री कृष्ण। मां या करिश्मा पेसवाणी ऐं मुंहिंजे चैनल के यानी कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे विजया एकादशी जी कथा ॿुधाईंदसि। धर्मयाज युधिष्ठिर चवणु लॻा त हे जनार्दन, फगुड़ महीने जे कृष्ण पक्ष जी 11 जो छा नालो आहे ऐं हुन जी विधि छा आहे, कृपा करे मूंखे ॿुधायो। श्री कृष्ण भॻवानु चवणु लॻा त हे राजन, फगुड़ महीने जे कृष्ण पक्ष जी एकादशी जो नालो विजया एकादशी आहे। हिन विर्त जे प्रभाव सां मनुष्यनि खे विजय प्राप्त थींदी आहे। ही विर्त ॾाढो उत्तम विर्त आहे। विजया एकादशी जे महात्म खे ॿुधण सां सभु पाप नाश थियनि था। हिकु ॾींहुं देवऋषि नारद जगत पिता ब्रह्मा खे चयो त महाराज, मूंखे फगुड़ महीने जी एकादशी जी विधान चओ। ब्रह्मा जी चवणु लॻा त हे नारद, विजया एकादशी जो विर्त पुराने ऐं नए पापनि खे नाश करण वारो आहे। विजया एकादशी जी विधि मां अॼु ताईं कंहिंखे बि न ॿुधाई आहे। ही विर्त मनुष्य खे विजय प्रदान थो करे। त्रेता युग में भॻवान श्री रामचंद्र भी जॾहिं 14 वर्ष जो वनवास थियो हो, तॾहिं लक्ष्मण सां ऐं सीता माता सां पंचवटी में निवास करण लॻा हुआ। हुते दुष्ट रावण जॾहिं सीता जी हरण कयो त हिन समाचार सां श्री रामचंद्र ऐं लक्ष्मण ॾाढा व्याकुल थिया ऐं सीता माता जी खोज ते निकिता। घुमंदे घुमंदे जॾहिं हू मरणासन जटायु वटि पहुता त जटायु हुननि खे सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं कुझु अॻियां हली सुग्रीव सां हुननि जी मित्रता थी। बाली जो वध कयऊं। हनुमान जी लंका में अची करे सीता जी जो पतो लॻायऊं। हुन ते श्री रामचंद्र जी ऐं सुग्रीव जी मित्रता थी वई। हुतां मोटण खां पोइ भॻवानु राम खे हनुमान सॼो हाल चई करे ॿुधायो। श्री रामचंद्र जी वानव सेना सां गॾु सुग्रीव सां गॾु लंका जी ओर प्रस्थान कयो ऐं जॾहिं भॻवानु श्री राम समुंड जे किनारे ते पहुता त हुन अगाध समुंड खे ॾिसी करे लक्ष्मण सां चवणु लॻा त हेड़े समुंड खे असां कीअं पार कंदासीं। लक्ष्मण चयो त हे पुराण पुरुषोत्तम, तव्हां त आदि पुरुष आहियो, तव्हां खां कहिड़ी ॻाल्हि लिकियल आहे। हितां खां 1.5 किलोमीटर दूर वकदालभ्य नामक मुनि रहंदा आहिनि। हुननि घणेई ब्रह्मा ॾिठा आहिनि। हली हुननि खां उपाय पुछूं था। लक्ष्मण जा इहे वचन ॿुधी करे भॻवानु श्री रामचंद्र हुन मुनि वटि विया ऐं प्रणाम करे वेही रहिया। मुनि बि हुननि खे पुरुषोत्तम सम्झी करे पुछियो त हे राम, तव्हांजो अचणु कीअं थियो। रामचंद्र जी चवणु लॻा त हे ऋषि, मां पंहिंजी सेना सहित हिते आयो आहियां ऐं लंका तो वञा, पर मूंखे कृपा करे ॿुधायो कि मां ही समुंड कीअं पार कंदसि। हिन करे ई मां तव्हां वटि आयो आहियां। ऋषि चयसि त हे राम, फगुड़ महीने जी कृष्ण पक्ष जी 11 जो उत्तम व्रत करण सां तव्हांजी विजय ज़रूरु थींदी ऐं तव्हां समुंड बि पार करे वेंदा। हिन विर्त जी विधि हिन प्रकार आहे। दसमीअ जे ॾींहं ते सोने, चांदी, तांबे या वरी मिटीअ जो हिकिड़ो कलश स्थापित कजे। हुन कलश में जल भरे छॾिजे ऐं हुन जे मथां भॻवानु नारायण जी विग्रह स्थापना कजे। वरी एकादशी ॾींहुं सुबुह जो सवेर सनानु करे हुन कलश खे वरी स्थापित कजे। माला, चंदन, सुपारी, नारियल विशेष रूप सां हिननि सां पूॼा कजे ऐं कलश जे मथां सप्त धान्य ऐं जव रखजनि। गंध, धूप, दीप ऐं भांति भांति जे नैवेद्य सां भॻवान जी पूॼा कजे ऐं हुन कलश जे साम्हूं ई वेही करे उत्तम कथा वार्ता में सॼो ॾींहुं गुज़ारिजे ऐं थी सघे त राति जो जागरण बि कजे। अखंड व्रत जी सिद्धीअ जे लाइ घीअ जो हिकु दीपक ॿारिजे ऐं वरी ॿिए ॾींहुं ॿारस थिए। सूर्योदय जे समय कलश खे कहिड़े पासे में नदी तालाब ते स्थापित करे विधि पूर्वक हुन कलश खे ब्राह्मण खे दान कजे ऐं कलश सां गॾु ॿिया बि दान कजनि। त श्री राम, तव्हां पंहिंजे सेनापति सां विधि पूर्वक प्रयत्न पूर्वक विजय एकादशी जो विर्त कयो त तव्हांजी विजय ज़रूरु थींदी। ब्रह्मा जी चवनि था। नारद ही ॿुधी करे श्री रामचंद्र मुनीअ जे चए अनुसार विजय एकादशी जो विर्त कयो ऐं हुन विर्त करे श्री रामचंद्र जी विजयी थिया ऐं युद्ध में रावण खे मारे करे लंका ते विजय पातऊं ऐं माता सीता खे वापसि प्राप्त कयूं। त ब्रह्मा जी चवनि था, हे पुट, जो मनुष्य हिन एकादशी जे विर्त जो विधि सां पालन करे थो,
हिन लोक में विजयी थो थिए ऐं परलोक में बि अक्षय पुण्य हुनजो थिए थो। त इहा हुई विजया एकादशी जी कथा। तव्हां कमेंट में जय श्री कृष्ण कजो त मां सम्झंदमि तव्हांखे कथा वणी आहे। वरी मिलंदासीं हिकु ॿिए नए वीडियो नई इंफॉर्मेशन सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।